अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ख़बर ॾींदा हलूं। मेहर मंगणाहार सुजाॻ इतिहाद सिंध जे अॻवान सोशल वर्कर मंगणाहार बिरादरीअ जो दर्द रखंदड़ फ़क़ीर ज़ाकिर अली मंगणाहार जापान खां अबाणी शहर राणीपुर नसीर फ़क़ीर जलालाणी पहुची वियो, जिते मंगणाहार सुजाॻ इतिहाद सिंध जे सरपरस्त आला अरबाब अली मंगणाहार, सदर अहमद अली मंगणाहार, जनरल सेक्रेटरी अब्दुल हमीद मंगणाहार, इंफॉर्मेशन सेक्रेटरी निसार अली मंगणाहार, जनरल सेक्रेटरी तालका मेहर नूर अहमद मंगणाहार, सीनियर नायब सदर मेहर अल्लाह ॾिनो मंगणाहार ऐं सोशल वर्कर मेहर वहीद अली चांडियो समेत सिंध जे पूरे बाड़ी मेहर खां नसीर फ़क़ीर जलालाणी पहुची फ़क़ीर ज़ाकिर अली मंगणाहार खे गुलनि जा हार पाराया ऐं पाकिस्तान अचण ते मुबारकूं ॾिनियूं ऐं ख़ुशीअ जो इज़हार कयो। उन मौक़े ते मंगणाहार सुजाॻ इतिहाद सिंध जे सदर अहमद अली मंगणाहार, वहीद अली चांडियो समेत ॿियनि जा थोरा मञींदे फ़क़ीर ज़ाकिर अली मंगणाहार चयो त उहा बिरादरीअ जी मोहबत आहे जेके मुंहिंजे अङण ते हली आया आहिनि। उन्हनि खे दिलि जी गहराइयुनि सां भलीकार चवां थो। उमेद आहे त हमेशह जीअं गॾिजी मंगणाहार बिरादरीअ जी ख़िदमत कंदासूं। जल्द ज़िला दादू मेहर पहुची तनज़ीम खे मज़बूत मुनज़्ज़म कंदासीं। मंगणाहार बिरादरीअ जा मसइला हल कंदासीं। असां पंहिंजे बिरादरीअ खे अपील था करियूं त औलाद खे तालीम ॾियणु, सिहत, रोड रस्ता, बिजली समेत ॿियनि मसइलनि लाइ जिदोजहद कंदासीं। रिपोर्ट नसरुल्लाह सोलंगी, अमल न्यूज़।